बिल्कुलु इन वक़्तु असां जाती जे यूनियन काउंसिल मुगलबीन में मौजूदु आहियूं, जंहिं यूनियन काउंसिल में बरसातुनि वॾी तबाही मचाई आहे। हिकु पोरियत जे घर में असां मौजूदु आहियूं, जंहिं पोरियत जो घर मुकमल तौर ते पाणी जे लपेट में आहे। हिकु घर हिन जो किरी वियो आहे, बाक़ी हिकु घर जेको बतो आहे उन में वॾी फैमिली आहे, पर मुश्किल सां जेको आहे सो वक़्तु करे रहिया आहिनि। कंहिं बि सरकारी अमलदार, कंहिं बि सरकार चूंडियल नुमाइंदे हिननि जी वाहिर न कई आहे। हीअ वीचारा सख़्तु परेशान आहिनि, न रोड आहे न रस्तो आहे, बीमारियूं हिन घर में जनम वरितो आहे। हीअ पोरियत सां मौजूदु आहे, हुन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त कहिड़ी परेशानियुनि जो शिकार आहे। छा करे सघां, वॾी तकलीफ़ आहे। तकलीफ़ आहे, ग़रीब माण्हू आहियां, मज़दूर माण्हू आहियां, मज़दूरी कंदो आहियां। हिकिड़ो छोकिरो आहे उहो गाॾी हलाईंदो, रिक्शो हलाईंदो किराए वारो, उहो टाइम पास थींदा आहियूं कंदा हुआसीं। घर राब किरी पिया त तंग आहियां, तंग गुज़ारियां पियो। सॼो घर पाणीअ में आहे, वॾी तकलीफ़ हूंदी। सॼो घर किरी वियो आहे, जेको पाणी नंढड़ा बच्चा आहिनि, नंढड़ा बच्चा आहिनि। बसि अलाह वारस आहे, छा कंदासीं। कंहिं बि असांजी पॉवर कंहिं बि न वॾे लत वरिती आहे, न के अमलदार वरिती आहे, न के मुख़्तियार वरिती आहे, न के SP वरिती आहे। ॿुॾूं पिया त जीऊं पिया, बसि पिया आहियूं। हीअ इलाही परे ॻोठ आहे, न रोड आहे न रस्तो आहे, वॾी मुश्किल में हूंदा। छा कंदासीं, मुश्किल में त आहियूं भाउ। घणा माण्हू रहो था घर में? घर में असीं 12-13 माण्हू रहूं था। पोइ खाधो खुराक जो सामान को बसि अलाह ॾिए थो, खयूं पिया। ॿियो असांखे केरु ॾींदो? केरु ॾियण लाइ तयारु कोन्हे, केरु ॾींदो हिते? केरु कंहिंजो वारस न आहे ॾिसंदो? तव्हां अलाए कीअं मुंहिंजी आहे असां वटि, असां कचण लाइ माण्हू ई तयारु न आहे हिते। छा थियणु घुरिजे? सरकार खे अलाह साईं वॾो हथु न आहिनि। असांखे कुझु ॾे, ग़रीब आहियूं, घर वड़ा ठारायूं, कुझु असांखे राशन वाशन ॾे, खाऊं, निंड पोषंदे वेठा आहियूं। ही उहो पोरियत आहे जंहिंजा 14 माण्हू जेके हिन जे घर में खाइण वारा आहिनि। ज़मीनूं ऐं रोज़गार जा समूरा वसीला ख़तमु थी वञण खां पोइ हीउ चाचो इंतिहाई घणो परेशान आहे। हिन जे घर में कहिड़ो आलम आहे जेको हीउ पाण बयानु करे चुको आहे। हिन ज़िले इंतिज़ामिया, चूंडियल नुमाइंदनि ऐं वस वारनि खे मुतालबो कयो आहे त मुंहिंजी मदद करे हिन जा जेके मासूम बचा आहिनि उन्हनि जी वाहिर कई वञे, हीउ बरसाति जो पाणी नेकाल कराए ॾिनो वञे ऐं हीअ जेके बीमारीअ मुब्तला मासूम बचा आहिनि उन्हनि जो इलाजु करायो वञे। जी।